दोस्तनि खे भाइनि खे जेके मूंखे ॾिसी रहिया आहिनि। ऐं उमरकोट ज़िले खां तालुक़ु रखंदो आहियां। ऐं को वक़्तु हुयो ऐं जॾहिं पंहिंजे डिग्रियुनि खे या उन वक़्त जे तालीमी शौर खे ॾिसंदो आहियां त उन वक़्तु कॉम्पिटेंट स्टूडेंट कंहिं वक़्तु जो आउं गुज़रियो आहियां। लेकिन हिन वक़्तु आउं उन तरह में जीअं चइजे त पुॼी वियुसि। उनजो सबबु बणिजण वारी शइ छा हुई? नशो। मुंहिंजो इहो ई सभिनी दोस्तनि, उन शागिर्दनि, उन्हनि अॻियां ईंदड़ फ्यूचरनि खे इहो ई मुंहिंजो पैगाम आहे त हिन नशे खां जेतिरो थी सघे तव्हां पंहिंजो पाण खे बचायो। इंसानु कोशिशि कंदो आहे तव्हां पंहिंजे पाण खे बचायां, लेकिन छा मज़ो वठण लाइ, कुझु जिस्मानी ख़्वाहिशनि लाइ, चइजे त अयाशियुनि लाइ, इन शयुनि जे करे माशरो हर शइ सोसाइटी सां कंसल्ट आहे। हितां वञी बि हाणे हिते जॾहिं मां आयुमि पंहिंजी बहाली लाइ आयो आहियां, हितां निकिरी अगरि वरी बि आउं उन सोसाइटी खे जॉइन कंदुसि त मुंहिंजे हिते वेहण जो या हिन बहाली जो को फ़ाइदो न आहे। मुंहिंजो फ़र्ज़ु हितो इहो ई आहे त हितां जेको सिखण खां पोइ मां ॿाहिरि वञा त वरी उन सोसाइटी खां अवॉइड कयां। नशे में अचण खां पोइ इंसानु फिज़िकली, मेंटली हर तरह सां वीक थी वेंदो आहे। ना हुनखे पंहिंजा फ़ैसिला करण जो इख़्तियार हूंदो आहे, ना हुनखे का कमु करण जा इख़्तियार हूंदा आहिनि। हू बिल्कुलु वीक थी वेंदो आहे। चइजे हिकिड़े ईअं चई सघिजे थो त हू हिकिड़ी लाश हूंदी आहे जंहिंमें साहु आहे लेकिन हू करे कुझु नथो सघे। बसि इहो ई आहे मुंहिंजे त अगरि तव्हां उहो लानतूं जेको जर्मन, फ्रांस, अमेरिका खां ठहियूं ऐं उन्हनि असां जहिड़नि जिते लिटरेसी तव्हां निमाईंदा आहियो, तव्हां ख़बर आहे असांजे मुल्क जो लिटरेसी रेट छा आहे? कुझु बि न आहे। अहिड़नि मुल्कनि ते उन्हनि अहिड़ा नशा नाफ़िज़ करे असांखे ज़ीरो करे छॾियो। हुननि जी इहा कोशिशि आहे त इन्हनि मुल्कनि खे असां ज़ीरो करे छॾूं ताकी हीअ उभरी न सघनि। ऐं इहा ई लानतूं आहिनि जेको असांखे कॾहिं उभरण बि न ॾींदियूं। अगरि असां ज़हनी तौरु, मेंटली तौरु इन पंहिंजे पाण खे तयारु कयूं त इन नशे खे असांखे छॾिणो आहे, इन खां अवॉइड करिणो आहे, असांखे पंहिंजो फ्यूचर सुधारणो आहे, असांखे पंहिंजे लाइ, पंहिंजे मुल्क लाइ, पंहिंजे वादनि लाइ कुझु करिणो आहे, त इन शइ खां असांखे परे थियणो आहे। बिल्कुलु इहो सही ॻाल्हि आहे। नशो जॾहिं इंसानु नशो करणु शुरू करे थो, पहिरियां लिकियल ॾींहंनि में इंसानु पैसा वठंदो आहे पंहिंजे घर वारनि खां, वालदेन खां, इन्हनि खां। जॾहिं पैसनि जी खोट ईंदी आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हू ग़लति शयुनि न वेंदो, चोरी कंदो, नुक़सानु कंदो, कंहिंसां गॾिजी करे फुर कंदो, धाड़ो हणंदो। इहो सभु शयूं हिकिड़ो स्टेप नशे जो तव्हांखे एतिरी सारी बुराइनि जा अंबार खड़ा करे छॾंदो जो तव्हां उन्हनि जे वरी डाहण ते या उन्हनि खे सुधारण में सवें साल लॻी वेंदा।